तव्हां ॾिसी रहिया आहियो शमशाद न्यूज़। जुडे खां रिपोर्ट करे रहियो आहे रोशन कुमार। जुडो में रवासिन पारां औरतनि ॿारनि समेत बासरनि ख़िलाफ़ इतिजाजी मुज़ाहिरो। जुडो लॻभॻि उमेद अली जमाली दे 366 जे रवासिन बेवा औरत मिसमात ज़रीना थईम, रज़िया थईम, शमा थईम, दोदो थईम पंहिंजे मासूम ॿारनि समेत मीडिया सेंटर जुडो ते इतिजाजी मुज़ाहिरो कयो। हिन मौक़े ते मिसमात ज़रीना साफ़िर न ॿुधाईंदे चयो त असांजे ॻोठ में 12 एकड़ ज़री ज़मीन आहे, जंहिं ते संदसि वॾो भाउ गुलखान थईम बासरनि जी मदद सां नाजाइज़ कब्ज़ो करे वेठल आहे। हिन चयो त 40 सालनि खां असां उते रिहाइश पज़ीर आहियूं, पर कुझु महीननि खां बासरनि असांखे लॾाइण लाइ धमकियूं ॾेई मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करे रहिया आहिनि। कुझु ॾींहं अॻु दर्जनीन हथियारबंदनि असांजे घर में गिड़ी असांखे मारकुट कई, असांजो सामान गाॾियुनि में विझी पाण सां गॾु खणी विया ऐं असांखे लॾे वञण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे लॾाए असांजे हिसे जी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हिननि चयो त असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, हू बासर आहिनि, असां सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। असां जुडो पुलिस वटि बि बार बार धायो आहे, पर पुलिस असांजी का बि मदद नथी करे। हिननि चयो त हू ॾुआरी क़िस्म जा माण्हू आहिनि, हिननि मां असांखे सख़्तु ख़तरो आहे। हिननि जो ख़ौफ़ विचां सख़्तु परेशान बणियल आहियूं। हिननि IG सिंध, DIG ऐं SSP मीरपुर ख़ां समेत वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।